मरकज़ में तमामु वॾो मक़नातीस या चकमक आहे जेको हिन धरतीअ खे ऐं उन ते मौजूदु समूरियूं शयूं ऐं पाण समेत उन सभिनी खे हीअं पकड़ियो वेठो पंहिंजे अंदरि पाए रहना। जीअं माण्हू चवंदा आहिनि फौलाद जी कमी थी वई आहे, रत जी कमीअ जो सबबु बि आहे त फौलाद जी कमी थी वई आहे। तंहिं करे उहो जेको फौलाद, उहो जेको लोह हिकु हिकु शइ जे अंदरि मौजूदु आहे, उनखे बि हू रोकियो बीठो आहे ऐं सॼी फिज़ाई ॻोल्हे खे, ऐं उनखे ख़तमु थींदे 4-5 अरब साल अञा लॻंदा। तंहिं करे धरती जो हिकिड़ो वजूद इन अंदरी कशिश सां आहे। समूरियूं काइनात जूं शयूं तंहिंजे अंदरि अंदरूनी कशिशूं आहिनि। ॿियो वजूद हुनजो इहो आहे त उहे डिसिप्लिन ऐं ज़ाब्ते में आहिनि। हाणे हीअं लॻंदा 5 अरब साल पंहिंजी हिन धरतीअ खे ख़तमु थींदे, ऐं लॻभॻि एतिरा साल लॻंदा हीउ जेको सिज जो निज़ाम आहे तंहिंखे ख़तमु थींदे। पर हीअ धरती सिज जी चौधारी जेका फिरे पई उन महवर तां रुॻो थोरो हेॾां होॾां थी वञे हली त कलाकनि जो खेल आहे। माना ज़ाब्तो जेॾीमहिल टुटे थो, डिसिप्लिन टुटे थो त कलाकनि जो खेल आहे। पर अंदरियूं जोहर जेके पाण उत्साह चऊं, जेके साह चऊं, जेका अंदर जी ताक़त आहे, उहा कॾहिं घटि आहे कॾहिं वधि आहे। लतीफ़ चयो आहे त कॾहिं मन माकोड़ी कॾहिं केहर शीं। तीअं इहो निज़ाम जेकॾहिं ॾिसंदासीं त फ़र्द सां बि आहे। हिकिड़ो फ़र्दु आहे उहो हले पियो, कमज़ोर खां कमज़ोर के ॿार नंढियूं ते मरी वञनि त ठीकु आहे, पर मोरूसी बीमार जे वसीले जे करे असां ॾिसंदासीं त माण्हू जवानी जे ॾाके ते उन खां पोइ के 80 साल के चुड़ी मरनि था। पर को डिसिप्लिन टोड़े विझे त हिते वेठे वेठे समझदार माण्हू हिन तार में हथु विझे, ज़ाब्तो टोड़े ख़तमु। बाइक हलाईंदो वञे रोड ते, सही पासो वठी वञे, ज़ाब्तो टोड़े हिन पासे वञे त ख़तमु। माण्हू पंहिंजे पाण जो रुॻो मौत थो आणे त पखे में विझी तार में पाण खे लड़काए त माण्हू ख़तमु। अब छा थी पियो आहे, जीअं हिनखे मुदे जो बुखार थी पियो आहे। मुदे जे बुखार जी दवा न खाए बि त बि नुक़सानु थी वियो। पर अॼु ताईं को अहिड़ो माण्हू विरले मिलंदो जे 2 ॾींहं दवा न खाधी हुजे, चई अब छा थियो, चई 2 ॾींहं हिकिड़ो ॾींहुं छोकिरे मुदे जे बुखार जी दवा कोन खाधी, मरी वियो। पर उहो वरी कणिक जी मानी खाए त हाणे ख़तमु। त करे जेका रख आहे, जेका किरी आहे, जेको ज़ाब्तो आहे, जेको डिसिप्लिन आहे, उहो फ़र्द टोड़े, का बेजान शइ टोड़े या तंज़ीम टोड़े त ॻाल्हि खपे। त करे तंज़ीमनि जे अंदरि बि जेकॾहिं ॾिसबो त इहे 2 ॻाल्हियूं आहिनि ऐं 2 ॻाल्हियुनि जी ज़रूरत आहे। उत्साह, चाह कमु करण जो उहो ईअं आहे जीअं जबल ऐं थर तंहिं में वसंदड़ बरसाति। जेकॾहिं उत्साह न आहे, जेकॾहिं चाह न आहे, जेकॾहिं जुस्तुजू जे लाइ जेको पेट्रोल खपे, जेको तेल खपे सो न आहे, त पोइ सुकीअ जा हर जेके तव्हांखे वाहिणा आहिनि उहे तव्हां जबल में थर में वाहे छॾियो, ॿिज जेको खपे उहो तव्हां छटे छॾियो, फुटंदो कोन। पर ॿिए पासे रुॻो पाणी हुजे ऐं ज़मीन न हुजे, रुॻो पाणी हुजे पर ख़बर ई न आहे त पोखी कीअं तरीक़ो, उहो न हुजे। ॿियो त असां वटि पाणी त आहे पर ॿिज जेको आहे उनखे वरी असीं ढके रखूं था। मसइलन ही पाण वारो टमाटर जो ॿिज थो थिए तंहिंखे पाण थोरी रख मथां ॾींदासीं त पोइ वरी थींदो उनजो ॿिजारो तयारु, पोइ वरी उनजी माण्हू वञी वेर कंदो। इहे बसर जो ॿिज आहे, उनखे बि थोरी मथां खां मिटी ॾियणी थी पए, न त जेके पाण ॿियूं शयूं पोखियूं था उहे त कक पर थी वेंदियूं, जीत जड़ा ॿिया ही पखी खाई वेंदा हलिया। मथां जेको पाण ढक ॾियूं था इहो बि हिकिड़ो डिसिप्लिन जो क़िस्म आहे जंहिंखे पाण राज़दारी तंज़ीम जे अंदरि चऊं था। पर उन में बि हीअ ॻाल्हि सम्झणी आहे त जेको ज़ाब्तो आहे, जेको डिसिप्लिन आहे, तंहिंजा 2 पासा आहिनि, हिकिड़ो करणु, ॿियो न करणु। हीअ दवा खाइणु, हीअ दवा न खाइणु, हीअ शइ न खाइणु, इहा रख ऐं किरी आहे। तंज़ीमनि जे अंदरि तव्हां ॾिठो आहे त फंड ॾियणु ज़ाब्ते जो हिसो आहे, पर के माण्हू साल ताईं फंड नथा ॾियनि, पाण वटि वेठा आहिनि। तंज़ीम जे अंदरि अॻे पंहिंजो ज़ाब्तो हो, हींअर पाण उन में कमज़ोर आहियूं। तंज़ीमूं कॾहिं भाकर में कॾहिं भरीअ में थियनि थियूं। उहो कहिड़ो ज़ाब्तो हो त अवामी तहरीक जो हिकु कारकुन खे पाण घुरिजे ऐं पढ़ी पंहिंजी महीने जी रिपोर्ट ॾियणु घुरिजे। पंहिंजा इलाइक़ा माण्हुनि सां पढ़ंदी आहे। माना जेको करिणो आहे उहो कोन पिया करियूं, जेको फंड ॾियणो आहे उहो कोन पिया करियूं, जेका ज़िम्मेवारी खणूं था उहा कसी करे था अचूं। पर ॿी तंज़ीम जी ज़िम्मेवारी कहिड़ी आहे, ॿी तंज़ीम जो डिसिप्लिन कहिड़ो आहे? उहो तंज़ीम जो डिसिप्लिन हीअ आहे जीअं होॾां हो त कणिक जी मानी मुदे जे बुखार में न खाइबी, तीअं तंज़ीम जो ॿियो डिसिप्लिन जो ॿियो पासो आहे त हीउ कमु न आहे करिणो। तंज़ीम जे अंदरि तव्हां ॿुधायो त को माण्हू साल रही सघे थो जेको तंज़ीम जी इजाज़त खां सवाइ GSM जे जलसे में वेठो हुजे। तंज़ीम अंदरि को 1 महीने ताईं माण्हू रही सघे थो जेको किताब न पढ़े, फंड न ॾे, खयल ज़िम्मेवारियूं साल ताईं पूरियूं न करे, सुस्त थिए, पंहिंजे घर जे ॿियनि कमनि
आश्रमनि में वञी कुंड वठी 2 साल वेही रहे वरी जॾहिं चुस्त थींदो त पाण वठी ईंदासीं, पर न करण वारो ज़ाब्तो तंज़ीम जो जे करे को माण्हू टोड़े ऐं उहो MQM जे जलसे में वेठो हुजे ऐं पीपल्स पार्टी जे जलसे में वेठो हुजे ऐं तंज़ीम जी ज़ाब्ते जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे, उहो पाण वटि हूंदो ज़ालत हूंदी। त करे जेको छिड़वाग लफ़्ज़ बि इस्तेमालु थिए थो उहो उन लाइ न त जेको करिणो आहे, करण वारे मामले में त कॾहिं पाण कसा थियूं था, कॾहिं उन में तेज़ थियूं था, पर जेको न आहे करणो इते आहे ज़िम्मेवारी आहे त ही न आहे करणो त न आहे करणो, उहो रख जो मामिलो आहे, उहो किरीअ जो मामिलो आहे। तंज़ीम अंदरि उहो माण्हू जॾहिं ज़ाब्तो टोड़ीनि था त उहे पोइ तंज़ीम जो हिसो नथा थियनि। हाणे जेको उत्साह जो मामिलो आहे तंज़ीम जे अंदरि ऐं गॾोगॾु ही डिसिप्लिन ऐं ज़ाब्तो आहे, इहे ॿई शयूं आहिनि। पर जे प्रोग्राम न हुजे त चइबा गाॾी ची पाण ॾाढी ज़बरदस्त गाॾीअ खे रोड जे हिन पासे खे हलाईंदा था वञूं, ची तेल ची आहे, ब्रेक आयल ची उहो गाॾी जे अंदरि आहे, ची तो में ची पाण त 2 ॾींहंनि ताईं हलायो वेंदा, ची वञे केॾांहुं इहा ख़बर न आहे, वञूं केॾांहुं त तव्हां सा ख़बर न आहे त कमु न हलंदो। त करे तंज़ीम जो जेको प्रोग्राम आहे, तंज़ीम जी जेको मक़सदु आहे, तंज़ीम जो जेको मंशूर आहे, हू त थियो वञे आइन जो हिसो। त तंज़ीम अंदरि मेंबर भर्ती कीअं थींदा, पोइ नंढा इदारा कीअं ठहंदा, पोइ वरी उनखां मथियां विच वारा ज़िले जा इदारा कीअं ठहंदा, पोइ मर्कज़ी इदारा कीअं ठहंदा, पोइ फ़ैसिलनि जी नोयत छा थींदी, इहो सॼो डिसिप्लिन थियो। पर इहो छो वेठा करियो, उन करे जो असीं ही मक़सदु हासिलु करणु चाहियूं था। असांजी तंज़ीम चए थी असीं इनक़लाब आणणु चाहियूं था, ॿियनि जूं वरी तंज़ीमूं चवनि था बाक़ी असीं माण्हुनि खे सर्ग में वठी ईंदासीं। तंज़ीमूं आहिनि मज़हबी तंज़ीमूं हुनखे सर्ग में वठी वञनि थियूं, ॿियूं तंज़ीमूं आहिनि असीं माण्हुनि खे बिश्त में वठी ईंदासीं, उहे तंज़ीमूं आहिनि। अब तव्हां छो था करियो, माल असांखे सॼो खाइणो आहे, मुनज़म अंदाज़ में ज़ाहिर कोन्हे थियणो। फ़ौज जो आर्मी चीफ जेको आहे तंहिंखे बि जेॾी महिल ख़तमु करिणो आहे त ज़हर ॾेई ख़तमु करे छॾींदासीं, लिकल हूंदासीं, ज़ाहिर न हूंदासीं ऐं हिन नमूने दौलतूं ऐं मिल्कियतूं खाई हिन ज़िंदगी खे गुज़ारींदासीं। उहा एस्टेब्लिशमेंट जी तंज़ीम आहे, पंहिंजी एस्टेब्लिशमेंट आहे, अमरीका जी ॿियूं तंज़ीमूं आहिनि। तीअं जेके बि तंज़ीमूं आहिनि तंहिंजा सही या ग़लति मक़सदु आहे ऐं मंशूर आहे, उन्हनि तहत उहे कमु कनि था। त करे मंशूर जे बारे में जेकॾहिं चिटाई आहे पर उनखे असीं यादि नथा करियूं त असीं फिरी थाबड़जी वेंदासीं। मक़सद जे बारे में छा आहे त मक़सद ते असांजी नज़र कीअं हुजणु घुरिजे, अखि पिणीअ जी अखि में इहे बि कठिन कमु लाहे ॾे लतीफ़ चए ससीअ सूधो चम जे निकिरी वञे दम त अखि पिणीअ जी अखि में। मक़सद त असांजी नज़र न हटणु घुरिजे, मक़सद ते असांजी नज़र में हुजणु घुरिजे। ऐं उत्साह कहिड़े क़िस्म जो, लतीफ़ साईं उत्साह जे बारे में छा चयो आहे त असांजी तंज़ीम जा माण्हू या इनक़लाबी माण्हू या जेके हुन जा खावड़ी माण्हू आहिनि से को कमु कनि ऐं कमु करण खां पोइ छा चवनि असां क़ुर्बानी ॾिनीसीं। ॿियो अॿा कमु कहिड़े क़िस्म जो, असां सॾक वेठे कयासीं, असां नारा हयासीं, असां वॾो कमु कयोसीं। लतीफ़ चए थो कदीअ उभियूं केतिरियूं साड़ साड़ कनि, सॾ वेठो कनि, कदीअ उभियूं केतिरियूं साड़ साड़ कनि, किनी साॻो साह जो कि घोरियसि कयो थियो। असीं घोर थियासीं क़ुर्बानी जी, ज़िंदगी क़ुर्बानी ॾेई वॾी ॻाल्हि थी, भेणूं भाइरनि तां क़ुर्बानी ॾेई थियूं छॾनि, वॾी ॻाल्हि थी। पर लतीफ़ चए थो साड़ संदो थियनि घा घाए गिड़नि जे किरनि, क़ुर्बानी ॾियनि पर मस्तु थी ख़ुशीअ सां मज़े सां सूलीअ ते चढ़िजे त बि इन अंदाज़ में उहो उत्साह। ऐं उहो उत्साह पाण ॾिठो आहे त पंहिंजी तंज़ीम जे अंदरि ऐं कारकुननि जे अंदरि कॾहिं मथे आहे कॾहिं हेठि आहे। बिल्कुलु जीअं हीअ पंहिंजूं बैटरियूं थियनि थियूं मोबाइल जूं, से कॾहिं ॾिस तव्हां घणी 100 सैकड़ो लॻी विया, कॾहिं मां 0 ते थी वञे हलिया, उन करे जो कॾहिं मन माकोड़ी कॾहिं केरु थी। पर ॿिए पासे उत्साह जी बुख ऐं ॿियनि बुखनि में हीअ ॻाल्हि सम्झणी आहे त ॿियूं जेके बि बुखूं आहिनि, मसलन असांखे बुख लॻी, मानी जी खोट थी पई आहे जिस्म जे अंदरि, त बुख तड़पाईंदी त मानी वञी खाऊं जे सिहतमंद जे अंदरि। पाणीअ जी उञ असांखे लॻी उहो तड़पाईंदी, निंड न आई आहे त महसूसु थींदो बाबा निंड न आई आहे, कीअं करे असीं निंड वञी करियूं। पर उत्साह जी, जुरत जी, हिमत जी जॾहिं बुख थिए थी उहो अहसासु ई न थींदो। उहा छा चवंदी, ए तंज़ीम मां थींदो कुझु कोन आहे घर में, माना उनजी बुख इन क़िस्म जी आहे जो रस्ते तां हटाए छॾींदी, असांखे ख़बर ई न पवंदी। त करे उनखे 0 पॉइंट ते वञण ई न आहे ॾियणो। उनखां अॻु में ॾिसणो आहे त उहा कहिड़ी शाइरी आहे, उनखां अॻु में ॾिसणो आहे त उहे कहिड़ा मज़मून आहिनि, उनखां अॻु में ॾिसणो आहे त उहा कहिड़ा लेक्चर आहिनि, उनखां अॻु में ॾिसणो आहे त उहे कहिड़ियूं तक़रीरूं आहिनि, उनखां अॻु में ॾिसणो आहे त उहे कहिड़ा दोस्त आहिनि, उनखां अॻु में ॾिसणो आहे त उहो कहिड़ो क़ाफ़िलो आहे, उहो कहिड़ो सथ आहे। उन सां पंहिंजो कनेक्शन जारी रखिणो आहे। उन करे जो उत्साह जे मामले में सम्झो त असां केले जो फ़सुलु आहियूं, 1 महीनो पाणी न ॾींदासीं त ख़तमु थी वेंदासीं।
तंहिं करे असांखे उत्साह जे कनेक्शन सां लाॻीतो रहणो आहे, पर जेकॾहिं असां पाण मुरादो रहूं, जे लतीफ़ चयो आहे न, अॼु की आॻिए आया साहु के सुञाण लाहींदा मोरियाण रुख कराईंदा पधरू। हाणे उहे आया आहिनि, उहे वरी असांखे किट लॻल आहे सुस्तीअ जी, काइलीअ जी, बेहिमतीअ जी, सा लाहींदा से असांखे वरी तयारु कंदा, असां जूं तराणूं तेज़ थींदियूं, असीं वॾे कम वारा थी वेंदासीं लिया। हाणे जे सभु पाण कारकुन ऐं लीडर ऐं ज़िले जा अॻुवान, हाणे पलियो साहब आहे थो, उहो जेको खावड़ी हो, उहो जेको लोहार हो, उन जेके असांजूं सराणूं तेज़ कयूं, उन जेके ॿिज तयारु कया, उन जेके कणा कणा गॾे घर ठाहिया, उहो त आहे कोन। हाणे जे असीं चऊं त वरी बि अहिड़ो को लोहार ईंदो सो अची असांखे तयारु करे, पोइ असीं उथंदासीं, पोइ वरसनि लाइ बि कमु कंदासीं, लांग मार्च बि कंदासीं, बुख हड़ताल बि कंदासीं। त लतीफ़ चए थो पोइ गाॾो न हलंदो, तव्हां त हाणे अॻुवान आहियो, हाणे तव्हां पंहिंजी पंहिंजी हिसे जा, के तहलीके जा, के यूनिटनि जा, के ज़िले जा, के मर्कज़ जा अॻुवान आहियो। त करे लतीफ़ चए थो उनजे बारे में उन्हनि खे छा करिणो पवंदो। उहे इन क़िस्म जा आहिनि त जिन्ही साञाए सुराण से, सराह ॾिठमि से जिन्ही साञाए सुराण से, जिन जी साञाए सुराण सां आहे, उन्हनि खे ख़बर आहे त सुराण कीअं आहे, पंहिंजी दिलि खे साफ़ु करण जी, उत्साह पैदा करण जी, जुरत पैदा करण जी, त करे हू उन सां पंहिंजो कनेक्शन करे वेठा आहिनि। उहे सदाईं सराहनि, उहे कॾहिं बि बेख़ुशि थियनि ईअं थी नथो। उहे छा बणिजी विया, उहे केले मां मटिजी देवीअ जो फ़सुलु थी विया। हाणे जेका देवी आहे इंतज़ारु न कोन हूंदी कहिड़े वाटर मां मूंखे पाणी थो अचे, हीअ शाख बंदि थी वेंदी त केरु पंहिंजा पन सुकाए वेठी हुजे, न देवी आहे न, उहा त हेठि पाणू हणी हेठां पाणी कढी पंहिंजे पाण खे साओ ऐं सरसब्ज़ ऐं आबाद करे बीठी हूंदी। असांजे हिकु हिकु कारकुन खे उत्साह जे मामले में इन क़िस्म जो थी, पर डिसिप्लिन जे मामले में हीअ ॻाल्हि सम्झणी आहे त डिसिप्लिन वणंदो, जवाबु आहे त 90% डिसिप्लिन न वणंदो आहे। तंज़ीम खे खिची छॾियो, ज़ाती मामलनि में मसइलो डिसिप्लिन आहे त मुंहिंजी सिहत लाइ ज़रूरी आहे त कोलेस्ट्रोल वधी वियो आहे त करे आउं सणभ वारियूं शयूं न खां, त जवाबु आहे सणभ वारियूं शयूं त वणनि थियूं। सुबुह जो सवेलो उथां, जवाबु मूंखे त निंड करणु वणे थी, सुबुह जो सवेलो उथी 6 वॻे वॉक करियां ऐं वर्जिश करियां, जवाबु त इहो त वणे कोन थो। त करे डिसिप्लिन जो 90% ऐं 50-90% वणंदो ई न आहे। उहो फर्दी तौरु नथो वणे त पोइ उहो तंज़ीमी तौरु कीअं वणंदो, पोइ उन लाइ कहिड़ी शइ आहे, उहा सिर्फ़ु इंसान जे अंदरि आहे, कंहिं जानवर जे अंदरि न आहे, पखीअ जे अंदरि न आहे, उहा इरादो। त सुभाणे जी सोच रखी असीं इरादो करे को कमु करे सघूं था। समूरा जीत जड़ा पखी जानवर जेके बि असीं ॾिसंदासीं त उहे रुॻो उत्साह ऐं उधमनि ते हलनि था, बुखुनि ते हलनि था, ज़रूरतुनि ते हलनि था। हिन धरती ते तव्हांखे का बि अहिड़ी मेंह कान मिलंदी जेके बुख न हुजे ऐं बीमार हुजे ऐं उहा चवे त आऊं 2 बाल्टियूं पाणीअ जूं वधीक पी थी छॾियां त मुंहिंजा गुर्दा ख़राब थी वेंदा। अहिड़ी में तव्हांखे कमु कनि मिलंदी। या चवे त ही मालिक ईंदो अची हाणे मूंखे गोरियूं वात में उक विझंदो त करे वात त हणी वठां गाह जा, में तव्हांखे न मिलंदी। बुख हूंदी त खाईंदी न, त मारे जो बुख न खाईंदी, न ॿकरी मिलंदी, न पखी मिलंदो, न जीत मिलंदो। हिन धरती ते सवाइ इंसान जे ॿी का शइ कान्हे जंहिं वटि सुभाणे खे ॾिसण जे लाइ को इरादो हुजे। उन इरादे सां ई इंसान उहे कम करे सघे थो जॾहिं टुटो पियो आहे जो खुई खयां विख ताईं आगाही कई सिर्फ़ु इंसान। त करे तंज़ीम जे अंदरि बि उहो असांजो मोक़िब इरादो आहे जेको असां गॾियल फ़ैसिले तहत, तंज़ीम जो डिसिप्लिन पंहिंजे फ़ैसिले तहत, सेल्फ ज़ाब्तो सेल्फ डिसिप्लिन, उन वसीले असीं उन ज़ाब्ते ते अमल करियूं था त पोइ असीं उन मक़सद में कामयाबु थियूं था। ऐं उहो इरादो ई आहे। असांजी कहिड़ी ज़रूरत हुई त असीं खिला में वञी वॾूं, खिला में उॾण असांखे थोरी का ज़रूरत हुई। माण्हू ख़्वाहिशूं कयूं, ॾिठो त ॿार पखी उॾी सघनि था, हे उॾी सघनि था त असां बि उॾी सघूं था, कुझु करियूं। माण्हुनि जूं ख़्वाहिशूं हुयूं, उन लाइ मोक़िब इरादे सां बीठा, जॾहिं अमल कयूं फेल हज़ारे भेरा नाकाम थी ऐं तव्हां ॾिठो त माण्हू कामयाबु थी विया ऐं खिलान वेठा उॾनि। की तंज़ीम जे मामले में बि आहे। डिसिप्लिन जो जेको इहो पासो आहे त जेको करिणो आहे, आइडियल कारकुन उहो आहे त उहो रोज़ पढ़े, टाइम ते फंड ॾे, ख़्याल ज़िम्मेवारी पूरी करे। पर उहो तंज़ीम जो कारकुन ई कोन्हे जंहिंखे चइजे त हीउ कमु न आहे करिणो सो वञी करे। कॾहिं किताबनि में कसा थींदासीं, फंड में कसा थींदासीं, ज़िम्मेवारी में कसा थींदासीं, ख़ैरु आहे। पर जंहिं शइ खां रोक आहे तंहिंजी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदासीं, उहो तंज़ीम जो कारकुन न आहे। उहा हीअ तंज़ीम हुजे, फ़ौजी तंज़ीम हुजे, या जिस्म जो मामिलो आहे, या घर जो मामिलो आहे, ख़ानदान जो मामिलो आहे। बाबा घर जी हीअ ॻाल्हि ॿाहिरि नाहे कढणी, जेको टण पाई करे छिड़बागी करे घर जी ॻाल्हि ॿाहिरि करे थो, घर में रहण जे लाइक़ ई न आहे। त करे उन डिसिप्लिन ते असांखे इरादो हलाईंदो ऐं मक़सद जे मामले में असांखे हू सोचणो आहे। हाणे जेको अंदरि जो कल्चर आहे असांजो तंज़ीम जो, थोरो पाणी पीअंदासीं, उन में असां पंहिंजे पाण मां कमु वठूं।
हिकु हिकु कारकुन मां कमु वठूं, पंहिंजो जेको इदारो यूनिट जी हैसियत आहे उन मां कमु वठूं, तहलके मां कमु वठूं, या असांजे अंदरि जेके सलाहियतूं आहिनि उहे वरी असीं ॿियनि में ट्रांसफर करियूं या उन्हनि खे सेखारियूं। उनखे ई चइबो आहे इफेक्टिवनेस, माना असर अंदाज़ थियणु, माण्हुनि जे ज़हननि ते असर अंदाज़ थियणु, माण्हुनि जी दिलनि ते असर अंदाज़ थियणु, माण्हूअ जे ज़मीर ते असर अंदाज़ थियणु। उहो जेको असर अंदाज़ थियणु आहे उन जा मुखी 3 पासा आहिनि जंहिंजा कुझु ॿिया असूल आहिनि। उन ते जेकॾहिं अमल न कबो त नतीजे में असां न पंहिंजे पाण ते असर अंदाज़ थी सघंदासीं, न पंहिंजे यूनिट ते थी सघंदासीं, न हमदर्दनि जे दायरे ते थी सघंदासीं। तंहिंमें पहिरियों आहे मिसाल बणिजणु। असीं नंढड़े पैमाने ते मिसाली माण्हू आहियूं। असीं जंहिं अंदाज़ में ज़िंदगी गुज़ारियूं था असीं ॿिए कंहिंसां बि ज़ाब्तो न आहे, पर असीं सुबुह जो उथी असीं ॿियनि खे वेठा तकरूर करियूं त पाणी पियो पाणी पियो पाणी पियो वधीक पियो, असीं वधीक पाणी पीअंदड़ आहियूं। असीं पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखंदड़ आहियूं। असीं माण्हुनि खे चऊं त टेस्टूं वेस्टूं करायो, ईअं न त तनज़ीम जे कारकुननि ते असांजो सरमायो लॻल आहे। ओचितो ख़बर पए हार्ट अटैक अधी ज़ाइ तां वेही जे उहे टेस्टूं 6 महीना अॻे थियल हुजनि हा त असांखे त ख़बर पए हा त हिन जी लिपिड प्रोफाइल में गड़बड़ थी वई आहे, त करे हिन जो इलाजु थियणु घुरिजे। उहे टेस्टूं न कंदड़ ऐं पाण कराई न ॿियनि खे वेठो तकरीर करे, त करे पाण मिसाल आहे, पाण किताब पढ़ंदड़ आहे, पाण दोस्तनि सां कचहरियूं कंदड़ आहे, पाण जेके मुंझियल सुटनि तंहिंखे सुलझाईंदड़ आहे, पाण छा आहे ऐं संदसि तरीक़ेकार छा आहे, इहो मिसाल आहे। ऐं उन में माण्हू लाजवाब हुजे, पर ॿियो पासो कहिड़ो आहे, तहलक जोड़े। हाणे जेको तहलक जुड़े थो त नंढड़ा दोस्तीअ में वाइदा आहिनि। अब छा सुबुह जो आऊं तुंहिंजी माउ बीमार आहे, तोसां गॾु हलंदुसि, बाइक खणी पाण हलंदासीं, नंढड़ो वाइदो आहे। उहो वाइदो टोड़े छॾे, वरी ॿियो टोड़े छॾे, वरी टियों टोड़े छॾे। ॿियो त 2 पैसा वठिजनि, तनज़ीम अंदरि बि थिए थो। असां ॿुधारा 2 पैसा वरितासीं, पोइ हुन जा खाई वियासीं या हुनखे टाइम ते ॾिनासीं, एतमाद जो रिश्तो तोड़ियोसीं, कयल वाइदे खे असां तोड़ियोसीं। ॿियो त तहलक जे मामले में हीअ थो अचे त जेॾी महिल असां इंतिहाई थकल हुजूं या पंहिंजे मामलनि में कावड़ियल हुजूं त असीं माण्हुनि सां न मिलूं, ऐं जेकॾहिं मिलूं था त पंहिंजे पाण खे हिदायत ॾियूं त हींअर असांजो लहजो ऐं असांजो अंदाज़ इन क़िस्म जो हूंदो जेको असां लाइ त आरज़ी हूंदो, पर जंहिंखे मुखातिब आहियूं तंहिंजी दिलि हमेशह लाइ ख़राबु थी वेंदी हली। तंहिं करे असर अंदाज़ थियण में इहो आहे त जॾहिं असां कावड़ में हुजूं या थकल ऐं बेज़ार हुजूं, जॾहिं असां हीअं पंहिंजो फंक्शन वेठा करियूं, टाइम ते कुर्सियूं न पहुतियूं, फलाना तूं त कमी नथो करी, हीअ जो तकड़ करे ॻाल्हायोसीं, हीअ जो तेज़ करे ॻाल्हायोसीं, हीअ का छिड़बी ॾिनीसीं, उहा ओॾी महिल असां लाइ त आरज़ी थी, भले उन लाइ मोज़रतूं वेठा करियूं, पर असीं मिसाल न आहियूं, असां तहलक में रुखनो विझी छॾियो आहे। तंहिं करे इहा ॻाल्हि सम्झणी आहे त बहितर तहलक क़ाइमु करिणो आहे त उन में बेलूस मोहबत बि उनजो हिसो आहे। असां पंहिंजे कारकुननि सां मोहबत करियूं था या नथा करियूं। ऐं ॿी ॻाल्हि त हमरा हीअं वियो पिए दरिया में, अब अची वतायो 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 चए, हे त वरी वताए खे ॿुधूं छा थो चए, वतायो चयो अला अला अला, त हिन में कयो अला अला त ॿुॾणु लॻो, की पर पोइ तो वताए ताईं कोन्हे, तूं अला अला थो करी। तंहिं करे पाण वॾियूं तकरीरूं करे चवंदा आहियूं असांजे तनज़ीम जा रिश्ता, इल्मु अदब दानिश जा रिश्ता, असांजा फ़िक्री रिश्ता पंहिंजे ज़ाती रिश्तनि खां वधीक बालातर। इहा उन हमरा वारी ॻाल्हि आहे जेको लॻो पियो हो लतीफ़ जे पोयां, ऐं पोइ वेठे अॻियां ॾिठईं त अला अला पाण कई त पाण ॿुधी वियो। पाण ज़ाती रिश्तनि खां मथे न आहियूं चढ़िया। ऐं वेठो त लाॾकड़े में 4 साल अॻे त पाण आशिक़ वारे नंढे बाबू खां पुछा कई त जेका तनक़ीद आहे उन तनक़ीद में कीअं बहितर तनक़ीद करे सघिजे थी। मूं चयो त कंहिं बि दोस्त तनक़ीद करण खां अॻु में रुॻो तूं पंहिंजे पाण खां पुछ, हिकिड़ो कलाकु अॻे, त हे हमरा तव्हांजो सॻो भाउ आहे ऐं पंहिंजी तनज़ीम जे अंदरि इलाही दफ़ा गॾु, ऐं भाउ ते तनक़ीद कंदो आहे त हुनखे पंहिंजे में वेही पहिरीं सम्झाईंदो आहे, चवंदो बाबा इज़त ख़राबु थींदी, पंहिंजो घर हिन पार्टी में 30 साल हलियो आहे, 40 साल हलियो आहे, तुंहिंजे हिन कम जे करे ख़्वारी थी थिए, तंहिं करे ईअं न कर, न पाण खे ॾिठो कर, न मूंखे ॾिठो कर। मीटिंग में तनक़ीद करण खां अॻु में हू पंहिंजे में उनखे सम्झाए थो, उन करे जो सॻो भाउ आयसि। पर तनज़ीम जे अंदरि छा था करियूं असीं, असांजो भाउ जे बारे में रवैयो इहो आहे, ॿिए कारकुन जे बारे में कहिड़ो रवैयो आहे, हुन 14 ॾींहं जो साईं असांखे ख़बर चार की मुंहिंजे बारे में असांजे अंदरि में वेर वेठो आहे, उन वेर जे बुनियाद ते असीं हुन ते तनक़ीद था कयूंसि। अब उनखे बि तूं सम्झ त तुंहिंजो रतु आहे त हाणे सूरत हाल चेंज थी वई। तंहिं करे असीं रत जे रिश्ते वांगुरु पंहिंजे कारकुननि खे सम्झूं, हू अहिड़ा रिश्ता तिन ते अञा न पहुता आहियूं, उन ते पोइ पहुचंदासीं।
जंग वारा मावलनि पोइ ॿी ॻाल्हि आहे, माण्हू जेलनि में रहिया पिया आहिनि पोइ ॿी ॻाल्हि आहे, माण्हू जबलनि में रहिया पिया आहिनि, ॿेलनि में रहिया पिया आहिनि, तॾहिं रतु उहो आहे जेके गद आहिनि फ़ौज जे अंदरि, रतु उहो आहे जेको तव्हां सां गॾु ॿियो सिपाही गद आहे। पाण घरनि में रहंदड़ माण्हू आहियूं, आम हालतुनि में त रतु पाण खां मथे आहे तंज़ीमी रिश्तनि खां, पाण पहिरीं रत जे रिश्ते ताईं पहुचूं। हर कारकुन खे ईअं ॾिसूं त तव्हां ॾिसी सघो था त असांजो रिश्तो ऐं तहलकात कहिड़े क़िस्म जा क़ाइमु थींदा। इन क़िस्म जो जॾहिं रिश्ता हूंदा, इन क़िस्म जा जे तहलकात हूंदा त असीं ॿिए खे उत्साह ॾेई सघंदासीं, उनखे पंहिंजे मुंहुं सम्झाए सघंदासीं। ऐं पोइ जेकर हू पंहिंजे मुंहुं नथो सम्झे त उहो कीअं चवंदो त हिन मूं ते बेजा तनक़ीद कई आहे, उहो त सोचींदो यार अकेले वेही मूंखे हिकिड़ो भेरो, ॿियो भेरो, टियों भेरो, चोथों भेरो सम्झाए ऐं न मुड़ुसि। ॿियो केरु हुनखे चवंदो भई तूं तुंहिंजो मुखालिफ़ आहे त करे तोखे तनक़ीद करे तो ख़ारिजी कई, त उहो चवंदो अदा इहा ॻाल्हि कोन्हे, मूंखे 4 भेरा त पंहिंजे मुंहुं सम्झायो। त करे इन क़िस्म सां, इन एटीट्यूड सां पर असरअंदाज़ थियण में टी ॻाल्हि कहिड़ी आहे? टी ॻाल्हि आहे वज़ाहत, चिटाई, पंहिंजूं ॻाल्हियूं साफ़ करणु। असीं जे सम्झूं त असीं आइडियल किरदारु आहियूं, असीं जे सम्झूं त असीं मिसाल आहियूं, असीं जे सम्झूं त असांजा गहरा इंतिहाई गहरा रिश्ता आहिनि, पर उन जे बावजूदि फ़र्दनि ते ऐं तंज़ीम ते अहिड़ा ॾींहं अचनि था जॾहिं बदगुमानी पैदा थी पवे थी त ही माण्हू जे तंज़ीम लाइ हेॾी क़ुर्बानी ॾिनी, ही माण्हू जेको जेल में रहियो, ही माण्हू जे पंहिंजा ॿचा जेल में विधा, तंहिंजे ख़िलाफ़ु पार्टी कार्रवाई कई आहे, अलाए छा आहे माण्हू जे अंदरि में अचे थो। माण्हू खणी वात सां न करे त पोइ छा आहे, उहा चिटाई उहा तंज़ीम खे करणी आहे, पाण खे बि करणी आहे। पर तव्हां ॾिसो त हर दौर में जॾहिं बि तंज़ीम मां माण्हुनि खे कढियो वियो, हर दौर में जॾहिं बि असां पॉलिटिकल अहिड़ो इशू जेको सम्झ में न थे आयो उहो असां इशू खयोसीं ते त पलीअ सां पाण चिटाई कई थिए, पाण ज़िलनि में वियो थिए, पाण पंहिंजे हथ अखरनि सां लेटर लिखींदे ऐं माण्हुनि खे सम्झाईंदे ऐं पार्टी दोस्तनि खे चईंदे त मूंखां सुवाल करियो त उन्हनि जा ज़हन क्लियर थियनि। त करे इन ॻाल्हि में, इन मुगालते में न रहूं त असांजो ज़बरदस्त किरदारु आहे, असीं अज़मत जा पुतला आहियूं। असीं इन में न रहूं त असांजो हिन सां इंतिहाई भाइपीअ वारो रिश्तो आहे, न कॾहिं चिटाइनि जी ऐं वज़ाहतुनि जी ज़रूरत पवंदी आहे ऐं उहो ज़रूरु करिणी थियूं पवनि, तॾहिं त पाण मर्कज़ खां लेटर अचनि था, उन्हनि लेटरनि में जॾहिं चिटाई अचे थी त दिलि सां गॾु ज़हन बि साफ़ थी वञे थो। त करे असीं असरअंदाज़ थियणु चाहियूं था त असांखे मिसाली बणिणो आहे, असां असरअंदाज़ थियणु चाहियूं था त असांजी टीम जे कारकुननि जी बिल्कुलु ज़ंजीरूं हुजनि, कड़ो में मिलियो पियो हुजे, ईअं असांखे रिश्ता जोड़णा आहिनि। ऐं जे असीं असरअंदाज़ थियणु चाहियूं था त आख़िरी ॾाको आहे पंहिंजी पूरनि वाज़े दलीलनि सां ॻाल्हि कीअं रखूं। असांखे तकरीर करणु अचे, असांखे लेक्चर ॾियणु अचे, असांखे सुवालनि जा जवाब ॾियणु अचनि, असीं उन पासे में कसां हूंदासीं त असरअंदाज़ न थींदासीं। असीं ज़बरदस्त रिश्तनि में माण्हू चवंदो छा भई तूं न ॻाल्हाईंदो, पर असांखे तकरीर करणु अचे ई नथी, असांखे लेक्चर ॾियणु अचे ई नथो, असांखे सुवाल जो जवाबु ॾियणु अचे ई नथो। पर हाणे हिन टिनी पासनि में तव्हां वरी भेट करियो, हिकिड़ो ज़बरदस्त मुक़ररु आहे, ज़बरदस्त तकरीर कंदड़ आहे, ज़बरदस्त दलील ॾींदड़ आहे, ॻाल्हियुनि खे चिटो करे एतिरो शफ़ाफ़ अंदाज़ में पेश कंदड़ आहे जो पाणीअ जे 10 फुटनि मां हेठि तरे में पियल सुई पई ॾिसण में अचे। पर उन दोस्तनि सां वाइदा तोड़िया, उन दोस्तनि खे रंजायो आहे, उनजो रिश्तो कचो आहे, त बि तव्हां ॾिसो त असरअंदाज़ न थियो। माण्हू न ॿुधंदा में दिलि में चवंदो कूड़ो आहे, सुञाणांसि थो। त करे तकरीर रुॻो आहे त बि न हलंदी, ऐं रिश्तो आहे हू ॿई पासा रहिया पिया आहिनि त बि न हलंदो। माण्हू चइबो आहे रिश्तो चई मूं तां जान क़ुर्बान कंदो, पर हिन मामले में कसूं आहे, हे त ॿारनि जे विच में विहण लाइ तयारु न आहे, हिनखे तव्हां हिते विहारींदा जिते अची ॾिसो न। हाणे तव्हां ॾिसो चए थो मूं तां गोली खाइण लाइ तयारु आहे, मुंहिंजो यार आहे, मूं तां ज़िंदगी क़ुर्बान कंदो। तंज़ीम तां चई तंज़ीम चवंदुसि बाहि में वञ त बाहि में वेंदो हलियो, पर हीअ हिन जे अंदरि छिड़वागी आहे, इहो उनजे मिसाल जो मामिलो आहे। उते हू कसो आहे त बि तव्हां ॾिसो त असां उनखे उन मामले में उन ते यकीन न कंदासीं। बिल्कुलु जे कंहिंजो हिकिड़ो पुटु आहे, अब पोइ दुकान हिन जे हवाले कर न, चई छोरो बाबा जी हिन हवाले दुकान करे मूंखे ख़बर आहे न, गुरड़ी ॾेई छॾींदो। चई पोइ चई मूंखे चाचे जो पुटु वणे कोन थो ऐं मुंहिंजी माई बि हिन सां कोन थी ठहे, पर ईमानदार आहे, ऐं चाचे जे पुट जी ॻाल्हि तव्हां ॾिसो त प्यार ऐं मोहबत खां वधीक एतबार जो रिश्तो आहे। ख़बर आहे त हीउ माण्हू एतबार में कसूर न थींदो, त करे असांखे मिसाल बणिणो आहे, असांखे हिन क़िस्म जा रिश्ता जोड़ना आहिनि ऐं असांखे तकरीर में, बहस में, ॻाल्हियूं पेश करण में, चिटायूं पेश करण में असांखे क़ाबिल थियणो आहे। ऐं पलियो साहब पंहिंजे हवाले जेके ॻाल्हियूं करे वियो आहे, जेके कम करे वियो आहे, जेके ठाठा करे वियो आहे, तंहिंमें कारकुन खां वॾी हिकिड़ी ॿी ॻाल्हि अथव, हू पंहिंजे हवाले घर करे वियो आहे। कंहिं ज़िले में पंहिंजा 5-7 घर आहिनि त कंहिं ज़िले में पंहिंजा 200 घर आहिनि। ऐं घरनि जी ॻाल्हि छा आहे, घरनि जी ॻाल्हि हीअं आहे त हिकिड़ी तहरीक में असां सां 2 दोस्त गॾु आहे, हिकिड़ी सिंध जी मज़हबी वॾी तंज़ीम आहे, नाला कोन थो वठां, उहो जेको मज़हबी वॾो आहे तुंहिंजो पुटु, ॿी वरी हिकिड़ी सियासी तौरु आहे, उहो उन घर जो माण्हू हो, उन पंहिंजो वॾो साथ ॾिनो फंडनि में, ॿिए में, सभिनी में। मूंखे चयो तो हिन ॿिन्ही मां मुस्तक़बिल छा रहंदो, इजाज़त वठो दोस्तो, ॿिया हुननि चयो
मुंहिंजो त हे माण्हू जेको पाण वॾो फंड थो ॾिए, हे जेको पंहिंजे लाइ हींअर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहिनि, जेको पाण सां सचो आहे, पाण सां जेल में वञण लाइ तयारु आहे, हीउ कोन बीहंदो। ऐं हे वरी मज़हबी जेका शख़्सियत आहे तंहिंजो जेको पुटु आहे, जेको मुनाफ़िक़ आहे, जेको मकार आहे, पाण सां बीहंदो। चइबो मुनाफ़िक़ ऐं मकार बीहंदो, सचो कोन बीहंदो, कीअं? मुंहिंजो उन करे जो हे जेको मुनाफ़िक़ ऐं मकार आहे, हिन जो वॾो भाउ पाण सां गॾु आहे, हिन जूं भाणियूं पाण सां गॾु, हिन जा भाइटिया पाण सां गॾु। उहे जेके घर जा भाती आहिनि उहे ईअं आहिनि ॼण त को थंभो आहे फौलाद जो ठहियलु, तंहिंखे का झल लॻल ई न हुजे, जंहिंजो घर असां वटि न आहे, रुॻो अकेलो अञा कारकुन थियो आहे, हुन अञा घर मां पंहिंजा भाती तंज़ीम अंदरि न आंदा आहिनि, त उहो फौलादी किलो ज़रूरु आहे, हिकिड़ो वॾो खंभो, पर उनखे जीअं अलमनि खे पाण झल ॾियूं था त हवा खां उनखे रोकिजे, खंभनि खे झल ॾियूं था त उनखे हवा खां रोकिजे, झल न हूंदी हवा लॻंदी उहो किरी पवंदो। मुंहिंजो उहो जेको ॿियो बुज़ुर्ग वेठो आहे न, तंहिंजो न पाण सां गॾु, न घरवारी पाण सां गॾु, न उनजो औलाद पाण सां गॾु, केरु गॾु कोन्हे, हिनखे हवा लॻंदी त वेंदो हलियो। ऐं वाक़ई हुनखे हिकिड़े उहिदे जी, हिकिड़ी चेयरमैन जी हवा मिली त उन देरी न कई, पाण मां हथ कढी ॿिए पासे वियो, कुर्सी बि कोन खटे सघियो, ऐं हू माण्हू पाण ताईं बीठो हो। त करे जेके घर अथव, इहे घर, इहे असांजूं भेनरूं, इहे असांजा चाचा, इहे असांजा मामा, इहो असांजो औलाद, इहे सभु असांजूं झलूं आहिनि। असीं जेॾी महिल कसा थी पवंदासीं त उन्हनि जूं अखियूं असांखे मारे विझंदियूं। पीउ जे पुट खे चवे त हिन उमिरि में मूंखे कसो कंदे, त माण्हू बीह थो रहे। त करे इहे घर आहिनि, अॻे घर न हुआ। उन घरनि जे अंदरि जेका सुजागबाज़ तहरीक आहे, उन घरनि जे अंदरि जेका सिंधियाणी तहरीक आहे, उन काफ़िले खे वधाइणो आहे। उन करे जो 50,000 सालनि जी तारीख़ में के बि अहिड़ा घर न रहिया आहिनि जेके उन कल्चर खां तब्दील थियल कल्चर जा माण्हू हुजनि। बलियो साहिबु जेके हिते घर तयारु करे वियो आहे, उहे सिंध जी चङायूं त रखंदड़ आहिनि, पर सिंध जूं लहवारे वारे पाणीअ वारियूं जेके बुरायूं आहिनि से उन्हनि जे अंदरि न आहिनि। ही ॿिए क़िस्म जा माण्हू आहिनि। हू माण्हू त चवनि था त असांजी औरतुनि जो आवाज़ घर जी दहली खां ॿाहिरि बि न वञे, पंहिंजा घर त रोडनि ते पंहिंजूं भेनरूं अज़ीम मक़सद लाइ कढण लाइ तयारु आहिनि। पाण त सुजागबाज़ तहरीक खे न फ़क़ति तयारु था करियूं, पर पाण नंढड़े अॻियां पार ॻाल्हाईंदड़ खे ईअं कोन था चऊं, छोरा तोखे वरी ख़बर पवंदी छा, वॾनि जे विच में न ॻाल्हाए। पाण त उनजी राय बि ॿुधूं था। पाण घर जे हिकु हिकु फ़र्द खे गॾु विहारे, माउ खे, भेण खे, नंढे भाउ खे, पुट खे, धीअ खे गॾियल सलाह कयूं था। नए कल्चर वारा पाण घर आहियूं, त करे इनखे बचाइणो आहे, उनखे अॻियां वधाइणो आहे। असांजे अंदरि जेके क्वालिटी ऐं सलाहियत आहे, उन सलाहियत जे वसीले असांखे 70 सैकड़ो कमु करिणो आहे। जिन माण्हुनि खे शाइरी अचे थी, उनजो इहो फ़र्ज़ु आहे त उहो शाइरी बि करे। उनजो इहो फ़र्ज़ु आहे त कणा कणा ॻोल्हे कंहिंजे अंदरि इन शाइरीअ जो ॼापंदे रुझान आहे, तंहिंखे तयारु करे। जेके गायकी अचे थी, उहो ॾिसे त गलो कंहिंजो सुरीलो आहे, उनजे अंदरि उत्साह पैदा करे, उनखे तयारु करे। जेके शाइरी कंपोज़ करणु अचे, उहो कमु करे 70 सैकड़ो 30 सैकड़ो तंज़ीम लाइ। जेके गायकी अचे उहो, जेके लेक्चर ॾियणु अचनि उहो, जेके तहरीरूं लिखणु अचनि उहो, सभई कम पंहिंजी क़ाबिलियतुनि मूजिबि 70 सैकड़ो 30 सैकड़ो तंज़ीम मूजिबि पाण कंदासीं त वॾी रिज़ल्ट ॾींदासीं। ऐं जेके चीतो गोरीलो वेठो आहे, सोचे थो मूंखे ज़बरदस्त तकरीर करणु थी अचे। मूं अॻे बि चयो त 200 रुॻो मूं टाइम कोन्हे, किथे मिली नथा सघूं। 200 छोकिरा मूं वटि हुजनि, ऐं उनखे 2 सालनि में तकरीर थो करे। चीतो गोरीलो अची उन्हनि सां मुक़ाबिलो थो करे, ऐं ख़बर पए चीतो गोरीलो थियो वेठो आहे। चए थो मूंखे थी तकरीर करणु अचे, मूंखे थो टेबल टॉक्स करणु अचे, मूंखे थो ॻाल्हाइणु अचे चैनलनि ते। तिन जे अॻियां पाण जे करे 200 ॼणा वठी अचूं, हिन जी हैसियत कहिड़ी थींदी? रुॻो हिन जी हैसियत न, पोइ असांजी तंज़ीम जे अंदरि बि जेकर कंहिं माण्हू जे अंदरि तहरीर रखंदे गुरूर थो पैदा थिए त मूं 4 किताब छपाया आहिनि, मुंहिंजा 200 लेक्चर आहिनि, मुंहिंजूं ज़बरदस्त तकरीरूं आहिनि। जेकर 100 जे तइदाद में असां वटि मुक़ररु हूंदा, लेक्चर ॾींदड़ हूंदा, तकरीरूं कंदड़ हूंदा, तहरीरूं लिखंदड़ हूंदा, अज़ीम शाइरियूं पैदा कंदड़ हूंदा, ज़बरदस्त धुनूं कंपोज़ कंदड़ हूंदा, त इहा ब्लैक मेलिंग असांजे अंदरि में ई न फुटंदी। त करे इहो तहसुब, इहो साड़, इहो बुग़्ज़, इहा वॾाई, इहो अडंबर जेको असांजे अंदरि पैदा थिए थो, असीं उनखे जड़ में जीअं पाण फ़सुलु पोखींदा आहियूं त दाणेदार दवा अॻु ई उनजे तर में विझी असां उनजी गंद गाह खे ख़तमु करे छॾींदा आहियूं। सुभाणे जे कमांद में जीत जड़ा थियनि तंहिंजो अॻु ई तहफ़ुज़ करे छॾींदा आहियूं। असां वॾे थाक में इन क़िस्म जी क़ाबिलियत सां ऐं ॾाप सां ऐं गुणनि वारा ऐं क़ाबिल माण्हू तयारु कयासीं त असीं हुन ब्लैक मेलिंग खां बची पवंदासीं। त करे इहो पाण ते फ़र्ज़ु बि आहे, पर सचपच जेका मेरास पलीअ साहिब जी पंहिंजे हवाले करे वियो आहे, जंहिंमें कारकुननि जो पोरियो आहे, जंहिंमें गॾियल तंज़ीम जो पोरियो आहे। हिननि घरनि में अचो त उन्हनि घरनि ऐं हिन वेड़े खे वधाए सॼी क़ौम ताईं वधायूं, ऐं हिन तंज़ीम जे इन्हनि पासनि खे पाण सम्झी उन कम ते उनजे पाण ॿिया लेक्चर बि कंदासीं नंढा नंढा, उन्हनि पासनि खे सम्झंदासीं। हिकिड़ी नऊं माण्हू तयारु करियूं, हिकिड़ो नऊं ॿार, हिकिड़ी नई क़यादत। ऐं सिंधियाणी तहरीक बि सचपच अहिड़ी जेका ॿाहिरनि जे मरौने बिनत न हुजे, जेका पाण मुरादो हर्ज़
ज़िले मां निकिरे, मीटिंगूं करे, इजलास करे ऐं सॼी दुनिया जे अंदरि पाण हिकिड़ी नई सिंधियाणी तहरीक हिन खे अॻियां वधाईंदे हिकिड़ी अहिड़ी सिंधियाणी तहरीक ॾियूं जेका ॿाहिरनि जी मोहताज न हुजे, फंड जे मामले में, वठी वञण जे मामले में ऐं ॿियनि मामलनि में पंहिंजी तंज़ीम साज़ी करे मुनज़म अंदाज़ में चपे चपे ते सिंधियाणी तहरीक हुजे ऐं सुभाणे जे इक़्तिदार मिले त उहे थी ॾेखारियूं त वज़ीर आज़म छा थींदा आहिनि, सदर छा थींदा आहिनि। ऐं आर्मी जीअं होॾां हुननि मजबूरीअ में कामल नाडो वारे पासे 5000 औरतुनि जी भर्ती कई त हुननि चयो भाई इहा असांजी फतेह आहे। ही इन मामले में पाण सां एसपीटी ऐं सिंधियाणी तहरीक में मुक़ाबिलो न कंदा। पीपल्स पार्टी जी सुजागबार तहरीक आणींदी, पीपल्स पार्टी जी सिंधियाणी तहरीक आणींदी त पाण खटियोसीं, हुन करे पंहिंजे सिंध जे अंदरि आईंदा। जीअं सिंध छो नथी सुजागबार तहरीक आणे, हुन करे जो ॿार जेको पढ़ंदो, जेको समझदार हूंदो, जेको क़ाबिल हूंदो त हुननि खां सुवाल कंदो, त करे सुवाल कंदड़ ॿार ऐं हिननि खे तयारी न आहे करणा, त करे हुन में मुक़ाबिलो नथा करे सघनि। सिंधियाणी तहरीक सुजागबार तहरीक जो को बि मुक़ाबिलो न आहे, इहो पाण ते आहे त पाण उनखे तयारु करियूं ऐं हारनि खे ऐं मज़ूरनि खे पंहिंजी सॼी तर्ज़ीम खे मुनज़म अंदाज़ में तयारु करियूं ऐं हीउ इल्मु सिखूं, उत्साह पैदा करियूं। उन करे जो ज़िंदगी जे ईअं विञाईंदासीं त बि वेंदी हली जे हिन अंदाज़ में पाण हीउ लुत्फ़, हीउ मज़ा वठी पाण क़ुर्बानी ॾींदासीं पर लुत्फ़ वठंदासीं। बिल्कुलु जीअं 80 फुटनि जो चिंगलो आहे, तंहिंमें केरु चढ़ी न आहे, तंहिंखे कहिड़ी ख़बर त हुनजो मज़ो छा थींदो आहे। सरसब्ज़ मैदान, तिन में केरु घुमी न आहे, तंहिंखे कहिड़ी ख़बर। जंहिं ॿिए दुनिया जे फसल खे चखी न आहे, तंहिंखे कहिड़ी ख़बर। कणू कणू थी हलंदड़ माण्हू, घरनि जा माण्हू, पंहिंजे ज़ाती मफ़ादनि लाइ जीअंदड़ माण्हू, तंहिंखे कहिड़ी ख़बर त गॾियल साथ में जेॾीमहिल हलिजे थो, जेॾीमहिल ॻाढ़ा झंडा आहिनि उन्हनि खे ॾिसिजे थो, जेॾीमहिल ज़बरदस्त शाइरी ॿुधिजे थी, जॾहिं असांजा वॾा हुजूम थियनि था, तॾहिं सचपच जेलनि में हूंदे बि मज़ो आहे। तंहिंजो हू मज़ो किथे था वठी सघनि? उहो मज़ो उहो ई चखे सघे थो जे चखियो आहे। पाण ही जेके मज़ा वरिता आहिनि से अचो त उन्हनि खे वधायूं ऐं ॿी सॼी सिंध खे ॿुधायूं त हीअ रुॻो क़ुर्बानी न आहे, हीउ मज़ो बि आहे, हीउ लुत्फ़ बि आहे, हीउ सुकून बि आहे। उन करे जो हज़ारे सालनि जी तारीख़ में जेके विड़िया हुआ, उहो मखण जी इन जॻह ते पहुतो आहे जो पाण अॼु हिते ही तकरीरूं करे सघूं था। अॼु रत जूं नदियूं उन अंदाज़ में नथियूं वहनि। कॾहिं कॾहिं को पंहिंजो माण्हू मारिजी वञे थो त ॿी ॻाल्हि आहे, न त मज़ा आहिनि, लुत्फ़ आहिनि, सुकून आहिनि। त करे अचो त पाण उहे सुकून बि वठूं ऐं हिन नमूने तंज़ीम साज़ी करियूं ऐं इन्हनि पासनि ते गौर करे पंहिंजी तंज़ीम खे अॻियां वधायूं। जी